था। खाने ने उस्ताद यार है बिठो इंतजार में यार है अन दो बच्चे ने मामा अल्लाह दुआ मानी, मामा अल्लाह दुआ मानी। पैसा नहीं मानी है बाबा, अल्लाह दुआ मामा, अल्लाह दुआ मानी। हलो बाबा हलो मानी ना मानी, हलो बाबा ना मानी यार है जो बात अल्लाह दुआ मामा। केड़ो तरीको फकीर बाबा हलो 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 बेमुरीद एकरी मानी अल्लाह दुआ बाबा एते मानी ग्राहकन के पूरी कयूं तो खे जाऊ यार मानी ना मानी ना मानी ना हलो बाबा हलो वे कलाक हलो तू ओरे कोप दो यार है यार कोप भी धोती गया तू बाजी ओरे ग्राहक बाजी कटे बारणी उतार कर यार खाना दो यार तू बाजी तक बैठा है तो जल्दी कर हिम्मत कर बैठो बाजी करी वट बाबा जल्दी में हिम्मत कर चल 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 अरे वट अरे वट चोर 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 अरे अरे छा क्यों थई चोरी करे मानी चोरी कई थी मानी खसे आयो आ चोरी कई थी उस्ताद होटल मो मां पांजो गिराकन जी मानी खड़ी वाटी भगवा या हालत आ फकीरा अरे मानी जे करे हिन मलंग के तवा मानी जे करे मारियो था हां यार केडा जवान हो खुदा जो कसम मुखे होशियार लगो था केडा भेण जवान होता इए त न कयो यार हे मानी चोरी मानी का चोरिया या चोरी आ ना मानी भी तो चोरी करे एडी गैरत करनी आ एडो मानू के मन पकड़नो आ ये चोर पकड़ना है ना तो अस्पतालन वारन या डॉक्टरन के पकड़ियो जेको सरकारी माल विकणी पंजू सरकारी अस्पतालूं था हलाइन पंजू प्राइवेट अस्पतालूं था हलाइन सरकारी अस्पतालन में तवा के का गोरी मिलंदी आ ना को डॉक्टर मिलंदो आ ता के उते इमरजेंसी में को मानू ता के मिलंदो आ जेको तवा जे मरीज के का ट्रीटमेंट दे उते असा जो मरीज तड़प दो कोई भी वेजो न हुंदो आ त पो उन्हन के पकड़ियो ना चोर चोर करे गरजी करे उन्हन के पकड़ियो ना तवा जे छोकरन के तालीम नथी मिले उस्ताद गोसड़ू लगा पे हन वीजाउन ते मोबाइल हन उन्हन लाए करे तवा चोर चोर कईया केड़ो इदारो आ तवा जो जेको तवा के सहूलत दे तो तवा जा रोड रास्ता भणभांग लगा पे हन अरे जन के रोड वोट ना थो उन्हन कने का सहूलत तवा के दिनी आ इन फकीर के यार अफसोस जड़ी गाल आ केडा जवान हो ताजी उम्र भी मैच्योर लगो था ता सब ही भी नौजवान मुके पढ़े लिखल तो लगे तवा इन फकीर के पकड़ियो आ अरे पकड़नो आ चोर चोर करणो आ तो उन्हन के जेकी असा जा सजी हर शे भण भांग करे विया हन असा के बर्बाद करे विया हन मुल्की पैसो लुटे उन्हन वनी फ्लैट जो असो खरीद कया हन लंदन में कंजा फ्लैट हन कंजा स्विस अकाउंट जो भरिया पिया हन एमएनएस एमपीएस जे बंगलन में तवा वणो तवा के खबर पौंदी तो करप्शन छा के चेबो आ चोर चोर चेबो कहीं के कबो कहीं के यार वडी गाल आ तो हिकड़ी मानी जे करे अरे हिन मानी जे करे हिन फकीर गरीब के काई वडे मानू जो को वाठो हुजे हा उन जे पोया ता वणो आ न काई वडे मानू जो को चमचो हुजे हा उहो ता के चंपा भी हणे हा ता के बेस्तो भी करे हा यार वडी गाल आ मुके अफसोस थे तो तवा जो को इदारो बुधायो आहे को एड़ो इदारो जेमे हिकड़ो मानू ईमानदार मिले को हिकड़ो मानू सुठो मिले असा के आहे को पट्टे वाले खा हो मथी कुर्सी ताई मुल्क विकणी छड्यूं पानी विकणी छड्यूं तवा जा वसीला विकणी छड्यूं ये तो हुकला बिरादरी के शाबाश आ जो पानी जी जेको असो जमानत कयूं पानी जा जामिन बणिया तवा त ई गरीबन जे पोया होया यार ई न कयो खुदा के मनो होशियार थियो हिन मानी जे करे हिन फकीर से मिलो था हे खा फकीर हिन फकीर यार मुखे अफसोस थे तो ता पे हे बुखायल मानू अरे बुखायल मानू के इस्लाम चवे तो खारायण बड़ो सवाब आ यार अलाए केड़े किस्म जा मानू हो तहां मुखे तो समझ में कोन थी अचे मामा अल्लाह दुआ मामा अल्लाह दुआ दुआ अल्लाह मामा तू भला भला ए किना किना अल्लाह दुआ मामा फकीर माफ कजे असा गलती थी वई फकीर
उथी बाबा मामा तू भलो भलो ए किना किना अल्लाह दुआ मामा अल्लाह दुआ दुआ बस दुआ कर असांजी कौम को सिधे रस्ते ते हली पए को पंहिंजे हक़नि जे लाइ उथी खड़ी थिए को ॿधी करे ही कबीलाई झेड़ा ख़त्म करे अल्लाह दुआ मामा दुआ करे छॾ असांखे। अल्लाह दुआ अल्लाह दुआ दुआ अल्लाह दुआ दुआ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासाद खीरो अॼु असां मौजूदु आहियूं पंहिंजे शहर ठुल में। ऐं हीअ तव्हां बेकरी ॾिसो था, माय चॉइस बेकरी। हीअ पहिरियां रबर चौक थी, उन खां पोइ हीअ जोंगल मोड़ ते ठही ऐं अॼु वरी जेको आहे ओचिते जॾहिं असांजी नज़र पई त हीअ हिकिड़ी मांडली टाइप ही अलाए पाण सिगरेट हलाईंदो अलाए छा कंदो सम्झ में नथो अचे। सो हीअ ख़ूबसूरत तमामु ज़बरदस्त हिकिड़ी जेको आहे सो गुलदस्ता ठहियल हुया। ही लाइटूं तव्हां ॾिसो था, रौनकूं तव्हां ॾिसो था ऐं माशाल्लाह जोंगल मोड़ जी सूंहं आहे हीअ बेकरी। ऐं हलंदासीं हिन जो जेको ऑनर आहे, जेको हिन जो मालिक आहे, हुन सां मिलंदासीं त हीअ जेको ओचिते जेको आहे हीअ मांडली ठही आहे, हिन में छा आहे, कहिड़ी सहूलियत आहे, कहिड़ी जेको आहे सो खाइण जी शइ आहे, को फलूदो आहे, आइस्क्रीम आहे, कुल्फी वग़ैरह आहे, छा आहे। वधीक मालिक सां मिलूं था, ॾिसूं था त उहो छा थो चवे। अचो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आहियो सर। खैर खैरियत आहे अलहम्दुलिल्लाह। तव्हां खुश आहियो? सर माशाल्लाह तव्हांजी बेकरी त तमामु बहितरीनु आहे पूरे ठुल में, पर पूरे माना ईअं सम्झो असांजे ज़िले में मशहूरु आहे। महिरबानी। ऐं अॼु वरी ओचिते ही तव्हां हिकिड़ो नंढड़ो वरी मांडली हलाए दुकानु आहे, हिन में छा आइटम आहे, ही छा आहे, छाजे लाइ आहे? अदा ही खीरा सभु खां पहिरियों त वॾी महिरबानी भाउ, तव्हां इहा शइ ॾिसी करे आया आहियो, हिनखे साराहियो था, बिल्कुलु वॾी महिरबानी। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हे असां हिकिड़ी शहर वारनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो सम्झो त ठाहियो आहे। जी असां हिन में इलाही एफर्ट्स कयूं आहिनि, कोशिशि कई आहे हीअ शइ डिज़ाइन करण में। वाह असां हिनखे कोई ईअं मतिलबु हिकिड़ी आम शइ न ठाहीसीं, हिकिड़ी केबिन ठाही आहे, बेसिकली नंढी केबिन आहे। जी पर असां इहो चाहियोसीं त ठाहियूं त का अहिड़ी शइ ठाहियूं जेका शहर वारनि जे लाइ हिकिड़ी बाइस फ़ख़्रु हुजे, हा असांजे लाइ बि इज़त जी ॻाल्हि हुजे, जीअं माण्हू साराहिनि, माण्हुनि खे पसंदि अचे। जी असां इहा कोशिशि कई आहे, इहा डिज़ाइनिंग पाण कई आहे, कुझु नेट खां मदद वरिती आहे, कुझु दोस्तनि खां, कुझु इंजीनियर्स खां, उहो अलहमदिल्ला ठही वई आहे तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा, हिन में छा आइटम आहे न, कहिड़ी नई शइ तव्हां ठुल वारनि जे लाइ खणी आयो, हिन जी जेको ओपनिंग कॾहिं थींदी? अदा ही वॾी महिरबानी, ॾाढो तव्हां सुठो सुवालु कयो आहे। शहर वारनि खे तव्हांजे हिन वीडियो जे ज़रिए इहो पैगाम बि वेंदो। अंगारे जे ॾींहुं सुबुह जो 10:30 बजे क़ुर पाक जी तिलावत सां असां दुआ घुरी करे ही पंहिंजो कारोबार स्टार्ट कंदासीं। हाणे तव्हांजो ॿियो सुवालु हुयो त हिन में छा छा आहे, छा छा आहे? इहो मां ॿुधायां, शहर वारनि खे इहो मैसेज वञणु लाज़मी आहे। जॾहिं वॾी कमु हले पियो त माण्हू ॾाढा सस्पेंस में हुया त यार अलाए छा ठाहिनि था। जीअं तव्हां जीअं अचण सां शुरू में इंट्रो में चयो त अलाए सिगरेट रखंदा, अलाए छा, त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असां शहर वारनि जे लाइ इनशाला हमेशह कोशिशि कई आहे असां पंहिंजे सिर त का अहिड़ी शइ आनियूं, सुठी शइ आनियूं जंहिंमें शहर वारा बि फ़ख़्रु महसूसु कनि ऐं असांजे लाइ बि बाइस इज़त हुजे। त हिन दफ़े बि असां हिकिड़ी अलॻि शइ खणी आया आहियूं। शहर वारनि खे असां हिन केबिन में प्रोवाइड कंदासीं जेको आहे मिल्क बार। शिकारपुर में हिकिड़ो मिल्क बार जे नाले सां शॉप खुलियो आहे। जी जी बल्कि हिकिड़ो सम्झो त उन हिकिड़ी पंहिंजी नंढे क़िस्म जी फैक्ट्री आई आहे जंहिंमें खीर जो कारोबार वग़ैरह करे थो दोस्त आहे भुटो असांजो। उन खां असां हिन जूं कुल्फियूं खणंदासीं, मिल्क बार जूं कुल्फियूं। जी अदा। उन खां अलावा उन वटि आइस्क्रीम आहे, रबड़ी फालूदो आहे, खीर जी बोतल आहे। इहे सभु शयूं असां इनशाला ताला हिन में अवेलेबल कराईंदासीं ऐं शहर वारनि खे टेस्ट कराईंदासीं, खाराईंदासीं। इनशाला तव्हां ॾिसंदो त केतिरो जेको माण्हू हिनखे साराहिनि था। असां उहे बाज़ार ते ख़ुदि पहिरियों वञी पाण ट्रायल बेसिस ते उन सां 2-3 दफ़ा मुलाक़ात करे ऐं वरी उन जूं ब्रांचिस ॿियूं बि खुलियल आहिनि। असां उन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी करे उहा टेस्ट कई आहे ऐं जेका हुन असांखे पंहिंजे स्टोर में शइ खाराई आहे, हुनजे आउटलेट्स ॿियनि ते बि अहिड़ी शइ मिले थी या उते का ॿी हल्की शइ या गैर माहिरी शइ ॾिए थो। पर अलहमदिल्ला असां पाण ॾाढो मुतमइन थियासीं। उन खां पोइ वञी करे असां ही इनिशिएट वरितो आहे ऐं हीअ अलहमदिल्ला असां केबिन तयारु कई आहे शहर वारनि जे लाइ। तमामु बहितरीनु, ज़बरदस्त ऐं मौसम जे हवाले सां तमामु थधा आइटम आहिनि। जी जी। ऐं असांजे इलाइक़े में ख़ासि करे असांजो ज़िला जैकमाबाद ऐं गरम तरीन इलाइक़ो आहे। ऐं असांजे हिन नंढड़े शहर में तव्हां एॾी वॾी रौनक ऐं एॾो वॾो जेको आहे हिकिड़ो ठुल वारनि खे तोहफ़ो ॾिनो आहे, जेके थधियूं शयूं आहिनि। त दोस्तो हीअ तव्हां वीडियो ॾिठो ऐं जेके अदा ॻाल्हियूं कयूं, इहे ॻाल्हियूं बि तव्हां ॿुधियूं त इनशाला हिन जी ओपनिंग जेको आहे अंगारे वारे ॾींहुं 10:30 बजे हिते थींदी ऐं इनशाला असां बि उन टाइम ईंदासीं। वधीक जेके जेके आइटम हूंदा उहे लाइव तव्हांखे ॾेखारींदासीं इनशाला।
जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। वॾी महिरबानी।